हालाणी लॻ ॻोठ दाऊद ॿांभण वासी शहीद काशिफ ॿांभण जी अमर ज़ाहिदा परवीन संदसि धीअ ज़ोया ख़ातून सां गॾिजी नेशनल प्रेस क्लब हालाणी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे पुट शहीद काशिफ अली जेको 2 महीना पहिरियां हालाणी में बेदर्दीअ सां क़त्ल करे उछलायो वियो हुयो उन मसइले में आई आहियां ऐं मुंहिंजो जेके क़ातिल आहिनि FIR में 5 जिन जा नाला आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि थिया बासर आहिनि उन्हनि खे पुलिस बि उन्हनि खे कुझु नथी चई सघे छा जे करे उहे उन्हनि सां ॿधल आहिनि बाक़ी जेकी हाणे ज़मानत रद्द थियल बि अथनि त बि खुले आम हलाणीअ में घुमनि फिरनि पिया था हिन वक़्तु कुझु माण्हू जेके आहिनि असां वटि अचनि था मोज़िज़ माण्हुनि असां लाइ उन्हनि वटि इज़त आहे क़ुर लाइ इज़त आहे पर मां कॾहिं बि उन्हनि खे न छॾींदसि मुंहिंजे घर वारे जे चयो बि आहे हा कई आहे त थी सघे कंहिंजो प्रेशर हुजे का सियासी हुजे का अहिड़ी जंहिंजे करे मां उन्हनि खे न छॾींदसि भाउ असां लाइ जेके अचनि था मिंथ मेड़ लाइ या काफ़िला थी त उहे मुंहिंजी मदद कनि मां मज़लूम आहियां मूं सां ई थियो आहे सॼो कहर हुननि सां त कुझु बि न आहे थियो न को मां अॼु मञा न मां सुभाणे मञा मां इन्हनि खे कोर्ट में क़ैद करणु चाहियां थी कोर्ट सबरीअ खे मुंहिंजी ऐं मुंहिंजे अलाह ऐं क़ुर जी कंदो न त इन कोर्टनि में मूंखे आहे पूरो यकीन आहे त मूंसां कोर्ट सबरी ज़रूरु इंसाफ़ कंदी मां शहीद काशिफ ॿांभण जी भेण आहियां असांजे भाउ खे 2 महीना अॻु बेदर्दीअ सां हालाणी शहर में क़त्ल कयो वियो जंहिंमें 5 ॼणा जिन ते FIR असांजी आहे थियल उहे क़ातिल आहिनि उन्हनि असांजे भाउ खे बेदर्दीअ सां क़त्ल करे उछलायो असां सां अॼु ताईं को बि इंसाफ़ न आहे थियो हुननि जी जॾहिं त ज़मानत बि रद्द कई वई आहे कोर्ट सबोरीअ जी तरफ़ां पोइ बि अञा ताईं उहे गिरफ़्तार न आहिनि थिया उहे बासर आहिनि पुलिस उन्हनि खे कुझु बि कान थी चवे न गिरफ़्तारी करे थी रहंदो अञा में वरी उहो वरी पंहिंजा माण्हू मोकिले असांजे पंहिंजा दोस्त ऐं जेके हुननि जा हमदर्द आहिनि मोकिले काफ़िले जी सूरत में असां सां फ़ैसिले करण जी कोशिशि था कनि असां फ़ैसिलो कोन कंदासीं असां अॼु भाउ जो खून लोड़ण जी कोशिशि कई थी वञे असांजो को बि फ़ैसिलो कोन्हे न असां हुननि सां फ़ैसिलो कंदासीं असांजे वॾनि हा कई हुई फ़ैसिले लाइ उन्हनि ते प्रेशर रखियो वियो हुयो त तव्हां फ़ैसिलो कयो तॾहिं हुननि हा कई आहे ॿी सूरत में असांजो को बि हुननि सां फ़ैसिलो कोन्हे को सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।